सदर आसिफ अली ज़रदारी जो वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी सां फ़ोन ते राब्तो। सिंध ऐं पंजाब हुकूमत विच में शेखताण जे मामले ते ॻाल्हियूं। ज़रनि मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी खे फ़ौरी तौर कराची तलब करे वरितो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जी तक़रीर ख़िलाफ़ पीपल्स पार्टी क़ौमी असेंबली में वॉकआउट भी कयो हो। नवीद कमर चयो हो त अहिड़ियूं हालतूं रहियूं त असांजो हुकूमती बेंचिस ते वेहणु मुश्किल थी वेंदो। ॿ ॾींहं अॻु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे मरियम नवाज़ खे सम्झाइण जी दरख़्वास्त कई हुई। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे क़ानून साज़ी में असांजे वोटनि जी ज़रूरत आहे। नून लीग वारा पहिरियां मामला पाण में तय कनि। पंजाब हुकूमत मामलनि खे ख़राब करे रही आहे। नथा चाहियूं त हुकूमत मां निकिरण बाद माशी बहरानी कैफ़ियत पैदा थिए। पीपी मेंबर्स ते फारम 47 जो इल्ज़ाम नाहे, नून लीग ते आहे। सिंध जी अक्सरियत पीपल्स पार्टी मां मुतमिन आहे। सईद गनी चयो त हिन वक़्तु पंजाब में पाणी जी खोट आहे। नवां किनाल ठाहिण ते पाणी किथां ईंदो। गुज़िरियल ॾींहुं उज़मा बुखारी चयो हो त बिलावल भुट्टो जॾहिं परॾेही वज़ीर हो त साज़िशूं करे रहियो हो। मुतालबो करियूं था त उन जी शहबाज़ शरीफ़ वज़ाहत करे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो मलाइशिया सां गॾियल सहकार वधाइण जो ऐलान। कुलालमपुर में पाकिस्तान मलाइशिया बिज़नेस फोरम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त पाकिस्तान मलाइशिया सां तरक़ियाती मंसूबनि में गॾियल सहकार खे हथी ॾियणु चाहे थो। ॿई मुल्क पंहिंजे महारतनि खे गॾाए गॾियल तरक़ी जा हदफ़ हासिल करे सघनि था। मलाइशिया असां खां घणो कुझु इम्पोर्ट करे रहियो आहे। पाकिस्तान ऐं मलाइशिया विच में सियाहत खे हथी ॾियण जी ज़रूरत आहे। असांजी गॾियल कोशिश सां वापार जा नवां दग खुलंदा। मलाइशियन वज़ीर आज़म अनवर इब्राहिम शहबाज़ शरीफ़ खे भाव करार ॾींदे चयो त दहशतगर्दी ते ज़ाब्तो आणण लाइ पाकिस्तान सां हर मुमकिन सहकार कंदासीं। वक़्त सां गॾु पाकिस्तान ऐं मलाइशिया जा लाॻापा मुस्तहकम थिया आहिनि। कुझु ॾींहं अंदरि अॻूणे सेनेटर मुश्ताक अहमद जी वापसी जो अमल मुकमिल थी वेंदो। उर्दन जी हुकूमत जी मदद सां उमेद आहे त मुश्ताक अहमद जी वापसी जो अमल कुझु ॾींहनि अंदरि कामयाबी सां मुकमिल थी वेंदो। परॾेही वज़ारत जारी कयल बयान में चयो आहे त बिरादर मुल्क उर्दन जे हुकूमत जा हिमायत लाइ तुरैत आहियूं। गज़ा जो कंट्रोल न छॾियो वियो त हमास खे ख़तमु कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो ट्विट सदर ट्रम्प चयो आहे त मुंहिंजे अमन मंसूबे खे हमास रद्द कयो त जवाबु वक़्त ते ॾिनो वेंदो। गज़ा जंगबंदी ऐं यरगमाली जी आज़ादी बाबति ॻाल्हियूं अॻिते वधी रहियूं आहिनि। टेक्निकी टीमूं अॼु मिस्र में मुलाक़ात कंदियूं। सभिनी खे चवां थो त तेज़ी सां कमु कनि। गज़ा जंगबंदी जे मुआहदे ते ॻाल्हियूं अॼु मिस्र में थी रहियूं आहिनि। इसराइली यरगमालनि जी आज़ादी ऐं गज़ा मां इसराइली फ़ौज जी वापसी ते ॻाल्हियूं थींदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो नाठी जेराड कुशनर ऐं ख़ुसूसी नुमाइंदो अमेरिका जी नुमाइंदगी कंदा। इसराइली वफ़द बि शामिल हूंदो। ॻाल्हियुनि में खलील अलहा जी अॻुवाणी में हमास जो वफ़द शिरकत कंदो। परॾेही मीडिया रिपोर्ट दावा कई आहे त हमास अॻुवाण हथियार फिटा करण ते राज़ी आहिनि। तुर्क मीडिया मूजिबि हमास हथियार फिटा करण जी तरदीद कई आहे। अफ़गानिस्तान जी सूरत ते पाकिस्तान, ईरान, रूस ऐं चीन जी अहम गॾिजाणी अॼु मॉस्को में थींदी। अहम फ़ैसिले जो इम्कान। ज़रनि मूजिबि इजलास में पाकिस्तान जी नुमाइंदगी अफ़गानिस्तान बाबति ख़ासि नुमाइंदो मोहम्मद सादिक कंदो। इजलास में अफ़गानिस्तान जी सूरत इलाइक़ाई सिक्योरिटी ऐं दहशतगर्दी जे मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। पाकिस्तान अफ़गानिस्तान जी सरज़मीन ते दहशतगर्दनि जे महफ़ूज़ ठाकनि जो मामिलो उथारींदो। पाबंदी मढ़ियल दहशतगर्द ग्रुप्स ख़िलाफ़ कार्रवाई जो बि मुतालबो कयो वेंदो। IMF वफ़ाक़ी हुकूमत खे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में स्कीमुनि लाइ फंड्स ॾियण खां रोके छॾियो। IMF मिशन ऐं नाणे तवानाई वारी वज़ारत जे अख़्तियारनि विच में ॻाल्हियूं जारी। ज़रनि मूजिबि IMF खे रिकॉर्ड मंसूबे ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ॿोॾ सबबि नुक़साननि ते बि अॼु ॿीहर IMF खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। IMF वफ़ाक़ी हुकूमत खे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि लाइ स्कीमुनि खे फंड ॾियण खां रोकींदे चयो त सूबा मुतासिर इलाइक़नि में बहाली स्कीमुनि खे पंहिंजे वसीलनि सां फंड ॾियनि। ज़रनि मूजिबि IMF मिशन सां NFC अवार्ड ते सूबनि खे फंड्स जी मुंतक़िली ते बि ॻाल्हियूं थींदियूं। तोशाखाना 2 केस आख़िरी मरहले में दाख़िल। आख़िरी शाहिद खां बि आॾी पुछा मुकमिल। आडियाला जेल रावलपिंडी में PTI बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी ख़िलाफ़ तोशाखाना 2 केस जी ॿुधणी थी। आख़िरी शाहिद मोहसिन हारून खां PTI बानी जे वकील कोसन फैसल मुफ्ती आॾी पुछा कई। अदालत तरफ़ां PTI बानी ऐं बुशरा बीबी खे 29 सवालनामा फ़राहम कया विया। ईंदड़ ॿुधणी ते जवाब जमा कराइण जी हिदायत। ॿुधणी 8 अक्टूबर ताईं मुलतवी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत PTI अॻुवाण उमर अयूब, शेख वकास अकरम ऐं ज़रताज गुलजा खे ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। 20 अक्टूबर ताईं टिनी अॻुवाणनि खे गिरफ़्तार करे अदालत आॾो पेश करण जो हुकुम। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज ताहिर अब्बास सुपरा PTI अॻुवाणनि ख़िलाफ़ संगजानी जलसे केस जी ॿुधणी हलाई। अदालत उमर अयूब जी हाज़ुरी खां छूट जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत चयो त उहे समूरा माण्हू हिकु भेरो बि हिन केस में पेश नथा थियनि।
अदालत पीटीआई अॻुवाणनि जा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे ॿुधणी 20 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। कराची में डेयरी फार्म्स खीर की क़ीमत 300 रुपया फी लीटर मुक़रर करण की धमकी ॾेई छॾी। खीर की क़ीमत ते डेयरी फार्म्स ऐं कराची के शहरी इंतजामिया विच में थियल तकरार शिदत अख्तियार करे वियो। डेयरी फार्म्स खबरदार कयो आहे त इंतजामिया नई क़ीमत जो नोटिफिकेशन जारी न कयो त 11 अक्टूबर खां खीर जी फी लीटर क़ीमत 300 रुपया मुक़रर करे छॾींदासीं। कमिश्नर कराची सैद हसन नकवी चयो आहे त खीर जी नई क़ीमत उन जे मयार जी जांच बाद तय कई वेंदी। देखिए सरेआम ये गोली होने हलिया विया कोई बचाव का मामला ना है जिनके करे असा पुरजोर एहतजाज था कयूं त इन जे कातलनि खे फिल फौर गिरफ्तार कयो वञे। जा कातलनि जी ख़ातिरी न थींदी ऐं गिरफ़्तारी जे लाइ को अलाए अमल न थींदो तेसि ताईं असां इन मैयत खे न खणंदासीं ऐं चौक ऐं शहर बंदि रहंदो। बिरा रोड भरिसां फुरमज़ अहमद ते वापारी गोली हणी क़तल। वाक़े बाद जवाबदार फरार। वापारियुनि पारां शटरबंद हड़ताल। वारसनि जो फारूक आज़म चौक ते लाश रखी धरणो। बिरा सिटी बिरा रोड ऐं पका चांगी दड़ विंदड़ ट्रैफिक मुतल। वारसनि मूजिब आबेदार ऐं कोट मुहाजिरीन खां शहर अची रहियो हो त लाखा लिंक रोड ते मोटरसाइकिल सवार 2 हथियारबंदनि रोके फुर जी कोशिश कई। मज़ाहिमत ते जवाबदारनि खे गोली हणी क़तल कयो। आबेदार ऐं कणक जो वापारी हूंदो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो। सॼो वार यरगमाल हो ऐं धाड़ेल सरेआम फायरिंग कंदा ऐसो जो जख्मी ऐं निकिता हलिया किथे बि उन्हनि खे रिंड रोक न थी। असां कंहिं बि मसइले ते कंप्रोमाइज़ न कंदासीं। हिकिड़े वापारी जो मसइलो न आहे, हे वार समूरी वार जो मसइलो आहे। असां हिन ते नो कंप्रोमाइज़ ख़ामोश न वेहंदा। काॾे विया कल को बि पुलिस वारो ज़ाहिर कोन हो, काथे DSP काथे गश्त वारा को बि कोन हो। इहे सॼी गॾिजी करे प्रोग्राम कयो अथनि, प्लानिंग कई अथनि पिया। असां मुतालबो था कयूं पिया त इन्हनि जे मथां केस दाख़िल कयो। वारें विच शहर में दुकानदारनि खे यरगमाल बणाए फुरकंदड़ जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ ॿिए ॾींहुं बि शटरबंद हड़ताल। वापारियुनि जो फाज़िल चौक ते शामिनो लॻाए धरणो। जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी। वापारियुनि जो चवणु आहे त हथ वठी पुरअमन शहर जो अमन अमान ख़राब कयो पियो वञे। वाक़े जो नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। हिकु ॾींहुं अॻु शहर जे मेन बाज़ार में 10 खां वधीक हथियारबंद दुकानदार यूनुस छुट्टो, विजय कुमार, इम्तियाज़ चांडियो, आसिम मंगणे जो ऐं ॿियनि खे यरगमाल बणाए लख रुपया फुर कया। इतला ते पुलिस पहुचण बाद मुक़ाबिलो थियो। हथियारबंद SHO ऐं ASI खे ज़ख़्मी करण बाद फरार थी विया। सरकार जी फरियाद ते 12 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। वाक़े ख़िलाफ़ नसीराबाद में बि इंडस हाईवे ते धरणो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। SSP कंबर शदात कोट वारहे पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं। 5 ॾींहनि अंदरि जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी बाद धरणो ख़तमु। कराची में ठरी मीरवा वासी नौजवान पुरत कतलो सोराब गोठ वारे इलाइक़े में कायम कपड़े की फैक्ट्री में नौजवान अब्दुल गफ़ार पुट नबी गुलशर जो तशद्दुद थियल लाश मिलियो। नौजवान जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि वाले। वाक़े जो फैक्ट्री मालिक समेत 5 ॼणनि ते केस दाख़िल। FB एरिया थाणे ते दाख़िल FIR में जणायो वियो आहे त पघार घुण तां फैक्ट्री मालिक रिज़वान मेमण ऐं ॿियनि नौजवान पुरत अब्दुल गफ़ार शर खे तशद्दुद करण बाद केमिकल हरे साड़े क़तल कयो। केस दाख़िल थियण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया।